कोई पता नहीं यार, अभी हम तो आए हैं इनिशियली तो यही है कि दो साइड से फायरिंग हुई है, दो साइड से फायरिंग, बाकी वो खड़ा हुआ है नहीं नाले से पैर कराची रिज़विया जी हदूद में PSP जे ऑफिस में अणॼातल हथियारबंदनि जी अंधाधुंध फायरिंग जे नतीजे में ॿ ॼणा अज़हर ऐं फहाद थॾे ते क़तल, जॾहिं त ॿ ॼणा नासिर ऐं नईम सख़्त ज़ख़्मी हालत में अब्बासी शहीद अस्पताल दाख़िल। वाक़े खां पोइ इलाइक़े में सख़्त ख़ौफ़ वहिरास छाइजी वियो, जॾहिं त PSP जे अॻुवाण मुस्तफ़ा कमाल ऐं अनीस क़ाइमखानी शहीद अब्बासी अस्पताल पहुची विया। होॾां वाक़े वारे हंधि पुलिस पहुची जांच पड़ताल शुरू करे ॾिनी। बाग़ी सागर पंवार, सोच TV, कराची।